लखी गुलाम शाह भरसां ॻोठ आंदलमर वटि सखर शिकारपुर क़ौमी शाहराह ते नामालूम हथियारबंदनि मुसाफ़िर कोच जेको नवाब शाह खां कोटिया वञी रहियो उनखे पंहिंजो फायरिंग करे उनजो टायर बस्ट करे उन मुसाफ़िरनि खां 20 खां 25 मुसाफ़िरनि खां जेका आहे फुर लुट कई, जेके लखीं रुपया रोक रक़म ऐं 30 खां मथे मोबाइल फ़ोन ऐं उन्हनि जूं जेके ॿियो क़ीमती सामान हुयो एसी ताईं जो उन्हनि जूं जुतियूं बि लाहे विया आहिनि। ऐं उन खां पोइ बर वक़्तु पुलिस जेका आहे गश्त जी जेका गश्त करे रही SHO लखी जेको आहे पंहिंजो खमीसो ख़ान बिरोही जेको गश्त करे रहियो उनखे बर वक़्तु इतला मिलियो ऐं उन फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुतो ऐं ॾोहारनि ऐं उन्हनि पुलिस में फायरिंग जी ॾे वठि थी वई, जंहिंमें दौरान ॾोहारनि जी फायरिंग में SHO खमीसो ख़ान गोलियूं लॻण सबबि मौक़े ते शहीद थी वियो, जंहिंखे बर वक़्तु पंहिंजी पुलिस पार्टी निजी अस्पताल सखर खणी वई, जंहिंखां सखर खां पोइ उते निजी अस्पताल में तस्दीक कई वई डॉक्टरनि तरफ़ां त हीउ जेको आहे SHO शहीद थी चुको आहे, जंहिंखां पोइ पुलिस जी वॾी नफ़री जमो थी वई वाक़े वारे हंधि ऐं उनजो पेरो खणाए हिन वक़्तु मिर्ज़ापुर जे कचे 20 मील थाणे वारी हद में पुलिस पहुतल आहे, पेरो खणी वियल आहे। ऐं उन ॿिए पासे जॾहिं त शिकारपुर पुलिस लाइन ते शहीद SHO खमीसो ख़ान बिरोही जी जेको आहे डेड बॉडी आंदी वई, जिते जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में DIG नालकाणो नासिर आफ्ताब, SSP शिकारपुर शाज़िब चाचड़, DC शिकारपुर शकील अबड़ो ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम जो अॻुवान जेको आहे इक़बाल ॾेथो ऐं ॿियनि जेके रेंजर्स ऐं पुलिस ऐं एजेंसियुनि जे आला अमलदारनि जनाज़े नमाज़ में शिरकत कई ऐं इन ई मौक़े ते सभिनी जेके ऑफिसर हुया उन्हनि इहो वचन वरजायो त जंहिं बि SHO शहीद जे जेके जवाबदार मुलज़ आहिनि SHO खमीसे जे वाक़े में उन्हनि ख़िलाफ़ फौरी तौर केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करे कानूनी कटड़े में आंदो वेंदो ऐं उनखे आख़िरी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। ऐं हिन वक़्तु जेको आहे इलाइक़े में जेको सोग वारो माहौल आहे, SHO लखी शहीद थी वियो आहे, जंहिं करे आम माण्हू पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि, जंहिंजो हिन वक़्तु ताईं DIG लाड़काणो SSP शिकारपुर DC शिकारपुर ऐं ॿियनि अमलदारनि नोटिस वरितो आहे ऐं फौरी तौर उन्हनि जी जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस पोयां निकितल आहे। यकीनन तमामु वॾी कुर्बानी आहे इंसान जॾहिं पंहिंजी जान ॾिए थो अमन अमान जे ख़ातिर ऐं लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण ख़ातिर। शिकारपुर में इहो सिलसिलो काफ़ी अरसे खां वठी आहे, जिते बदअमनी जा सिलसिला हिते आहिनि त उते असांजी पुलिस, असांजी रेंजर्स, असांजी आर्मी उहे बि पंहिंजी कुर्बानियूं हर जाइ ते पेश करे थी। अल्लाह ताला हिन जी शहादत खे पंहिंजी बारगाह में क़बूल कंदो ऐं इन शहादत जे तुफ़ैल असांखे अमन अमान जी ज़िंदगी नसीब कंदो। ॾिसो जमील, ही पुलिस जी जेके शहादतूं आहिनि, मां चवंदो आहियां पुलिस जॾहिं गश्त करे थी, अमन अमान क़ाइमु करे थी त आम माण्हू जेको आहे उहो निंड बि करे थो, उहो सफ़र बि करे सघे थो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे पुलिस खां सवा जान माल जो तहफ़ुज़ ॿियो कोई इदारो कोन थो करे सघे। पर ॾुख जी ॻाल्हि इहा ई आहे त जेके फ़ौजदारी निज़ाम अमल आहे उनखे मज़बूत बणायो वञे, पुलिस जा वसाइल रिसोर्सिस उनखे टेक्नोलॉजी ऐं उन्हनि खे ऑपरेशनली जेको आहे इंडिपेंडेंट कयो वञे त जीअं अहिड़ा सूरत हाल जेके आहिनि असां वटि इहे डेवलप न थी सघनि।